रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी। खुदा जी बस्ती 4 नंबर में खुनारेज़ी जो ख़दशो। मीर सॼण हथियाल सां संदसि पाड़ेसरी मुल्ला रियाज़ मुगेरी मीर सॼण हथियाल जे घर ते हमलो करे जानी नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई, जे सबब घर वारनि परेशान थी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ुदारा असांजी जान खे ख़तरो आहे, असांजी मदद कई वञे। असांजे घर ते रियाज़ मुगेरी माण्हू विहारे छॾिया आहिनि। पुलिस अञा ताईं माठ में आहे। उन बदअमल जी मज़म्मत कंदे मुज़म्मिल हैदरी सीता चयो, असीं IG सिंध SSP ऑफिस जामशोरो खां मुतालबो करियूं था त मीर सॼण हथियाल सां इंसाफ़ करियो हिन मामले रियाज़ ऐं संदसि पार्टनरनि खे सख़्त सज़ा ॾियारी वञे, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। सुबुह को सोशल मीडिया ते ये वीडियोज़ ऐं तस्वीरूं हलनि पई थियूं। जी भाऊ, ये मुल्ला रियाज़ नाले मुगेरी आज़ाद जो वो असांखे काफ़ी अरसे खां अम्मी खे तंग कंदो अचे थो। काफ़ी अरसे खां अम्मी खे टॉर्चर भी करे, हिरासमेंट करे थो। अम्मी खे मतिलबु ई उनजे चए आके में नथी अचे, इन जे करे असां ते बेबुनियाद कूड़ा इल्ज़ाम हणे थो मंशा जा, ख़बर न छा छा जेके कूड़ा आहिनि। उनखां बाद अॼु सुबुह असां चांहि वेठा पियूं था त डंडा पिस्तौल खणी आया, गैंग पूरी हुई हिननि जी, मतिलबु पंहिंजा आवड़े पाड़े जा सभु। त अगरि जे असां मां घर मां केरु निकिरिया ॿाहिरि त हिकु मुंहिंजे भाइरनि मां को ज़ख़्मी थिए, असां पर न निकितासीं, असां दर बंदि करे अंदरि ॿुधूं पिया, वीडियो भरिया, जेके वीडियो तव्हां पाण ॾिसी सघो था। उनखां बाद भाऊ तव्हांखे महिल अम्मी फ़ोन करे घुरायो, तव्हांजे अंदरि थियो वञा त तव्हां पाण ॾिठो, ख़ुदा गवाह त वरी महिल मुकियूं डंडा दरवाज़ा खड़कनि पिया, तव्हां पाण ॾिठो। उनखां बाद असां वस वारनि खे अपील कयूं था, DIG हैदराबाद SSP जामशोरो, असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो। अगरि जे असांजी जान खे कुझु बि थियो, असांजे घर जे कंहिं भाती खे हुनजी ज़िम्मेवारी मुगेरी हूंदा। उन खां पोइ असांजे ॿारनि सुबुह कुझु बि न खाधो, असां पाण खाधो आहे, असांजे ॿारनि कुझु खाधो आहे, निकिरी कोन था सघूं ॿाहिरि। चऊं था बस्ती वारनि खे भई पुलिस ॾियो, असां कुझु पंहिंजी सिक्योरिटी ॾियो, असांखे का बि कुझु कयो, असांजो को बिलो कयो, को बंदोबस्तु कयो। कंहिं बि असां ते मतिलबु अञा ताईं त कंहिं महिरबानी न कई आहे। पर की तव्हांखे असां इन करे घुरायोसीं, मां चवंदासीं हींअर त सुबुह जो जेके हलिया को गिरफ़्तारी थी आहे की न केरु